सांगड़ खां ई अफ़सोसनाक ख़बर मां मीरपुर ख़ास रोड ते ट्रैक्टर ट्राली ऐं रिक्शा में टक्कर थियो आहे। 2 ॼणा फोत थी विया आहिनि। मरियम बेगम ऐं ॿारड़ो हमाद अजल जो शिकार थियो आहे। 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौतनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर वाक़ई सांगड़ खां ॾेई रहिया आहियूं। मीरपुर ख़ास रोड ते ट्रैक्टर ट्राली ऐं रिक्शा विच में ज़ोरदार टक्कर थियो आहे, जंहिं में 2 ॼणा फोत थिया आहिनि। मरियम बेगम ऐं ॿारड़ो हमाद अजल जो शिकार थिया। 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौतनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो वियो आहे। सांगड़ मां तफ़सील मालूम कंदासीं रशीद मक्सी खां। जी रशीद, हादसे बाबति आगाह कजो। वाक़ियो सांगड़ वेझो मीरपुर ख़ास रोड ते कराची होटल भरिसां ट्रैक्टर ट्राली ऐं हिकु जेको तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली हिकु फटे ते चढ़ी वियो, जंहिं सबबु हिकु नौजवान औरत मरियम बेगम ऐं 1 साल जो मासूम ॿारड़ो हमाद फोत थी वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु 8 माण्हू शदीद ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे सांगड़ अस्पताल पहुचायो वियो, जिते 5 माण्हुनि जी नाज़ुक हालत हुअण सबबु उन्हनि खे नवाब शाह अस्पताल रिफर कयो वियो आहे। वाक़िए खां पोइ ॻोठाणा पहुची विया। मरियम बेगम ऐं 1 साल जो मासूम ॿारड़ो जी जेको डेथ बॉडी आहे, ज़रूरी कार्रवाई बाद उनखे घर मुंतक़िल कयो वियो आहे, जिते घर में लाश पहुचण ते कोराम मतल आहे। जी महिरबानी रशीद मक्सी आगाह करण लाइ। जी नासिन वाक़ई अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह कई पिया। सांगड़ खां मीरपुर ख़ास रोड ते ट्रैक्टर ट्राली ऐं रिक्शा में टक्कर थियो, जिन 2 ॼणा फोत थिया।